we will start with the grant of Allah who has most merciful and beneficent. Today my topic is master plan. My name is Sanjesh. Today my topic is master plan. Master plan के हिंदी में तो ये चमदा है इन जो साइंस नालो बेरेसिका कैम्पटस बेरेसिका इन जो जीना इन कैम्पटस इन जो स्पीशीज आ जीना स्पीशीज मिलकर एक साइंटिफिक नेम ठहंदा है साइंटिफिक उन्हें जलाए दींदा है छाकाण ते बिन बोलने वाला उन्हें गालिन के समझी सकन ऐं ॿियो इन मास्टर प्लान इनके फ्लावर थींदा आहिनि ऐं इन्हनि में रूट वग़ैरह थींदो आहे लीफ थींदा आहिनि इन्हनि में फ्रूट थींदो आहे ऐं रूट मास्टर प्लान त रूट जा वरी टे क़िस्म थींदा आहिनि रूट प्राइमरी सेकेंडरी ऐं टर्शरी रूट जेके वार जे हूंदो आहिनि रूट उन्हनि खे टर्शरी रूट थींदा ऐं सेकेंडरी रूट उनखे थुली हूंदा ऐं टर्शरी जेके उन्हनि खां जेको मिनरल्स वग़ैरह हूंदा आहिनि स्टेम ताईं पहुचाईंदियूं आहिनि इन्हनि खे इहे रूट जो कमु हूंदो आहे ॿियो आहे लीफनि जो कमु आहे पननि जो कमु आहे खाधे खे तयारु करणु जॾहिं सॼी रोशनी पननि ते कंदी आहे त हिन फोटोसिंथेसिस जो प्रोसेस थींदो आहे हिन में खाधो पंहिंजो तयारु कंदा आहिनि ऐं हिननि जे जेको स्टीम थुर वग़ैरह हिन में इहो ग्लूकोस वग़ैरह जमे करे रखंदा आहिनि जो फ्लावर खे बि रिप्रोडक्टिव पार्ट बि चयो वेंदो आहे छाकाणि त हिते गुल पंहिंजी पैदावार वग़ैरह वधाईंदो आहे रिप्रोडक्शन ॿ टाइप हूंदा आहिनि सेक्सुअल एंड असेक्सुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन उनखे चवंदा जंहिंमें सेक्सुअल न पेरेंट्स शामिल हुजनि न स्टगमा एंड एंथर शामिल हुजनि उनखे सेक्सुअल रिप्रोडक्शन चवंदा एंड असेक्सुअल उनखे चवंदा जंहिंमें पाण उनखे कलम ॾेई उनखे या कटे वग़ैरह उनखे ॿी जॻह रखणो